बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जेको ही अव्हां सॉफ्टवेयर ॾिसी रहिया आहियो इहो सिंध सलामत वारनि जी तरफ़ां मुतारिफ़ करायो वियो आहे। हिन सॉफ्टवेयर जो नालो आहे पैगाम क़ुरान। दोस्तों ही तमामु आसान तरीक़े सां तयारु कयो वियो आहे। इंशाअल्लाह तव्हांखे हिन जे बारे में असां पूरी मालूमात ॿुधायूं था। हर हिकु मोबाइल जी ज़रूरत आहे। सफ़र में, घर में, ॿाहिरि जिते बि हुजो तव्हां सां गॾु क़ुरान मजीद पढ़ण में आसान, तर्जुमो करण में आसान, जंहिं बि मसलक सां तव्हांजो वास्तो हूंदो उन में तव्हांखे तव्हांजे उलमा कराम जो तर्जुमो मिली वेंदो इंशाअल्लाह। अचो त हाणे असां हिन पैगाम क़ुरान सॉफ्टवेयर खे खोलियूं ऐं इन जे मथां अचो त हाणे क्लिक कयूं। दोस्तों तव्हां ॾिठो ही एप्लीकेशन खुली आई। ही क़ुरान मजीद जे सूरतनि जी पूरी फ़हरिस्त तव्हांजे साम्हूं खुली आई आहे ऐं ही क़ुरान मजीद जूं 114 सूरतां जेका जंहिं सिपारे में आहे, जंहिं सूरत में जेतिरा रुकू आहिनि ऐं जंहिं सूरत में जेतिरियूं आयतूं आहिनि सभई तव्हांखे हिते आराम सां मिली सघंदियूं। ही ॾिसो, ही तव्हांखे असां पूरी फ़हरिस्त ॾेखारे रहिया आहियूं क़ुरान मजीद जे सूरतुनि जी। जंहिं सूरत जी बि तव्हांखे तिलावत करणी हूंदी, जंहिं सूरत जो तव्हांखे तर्जुमो पढ़णो हूंदो, सिर्फ़ु तव्हांखे उन सूरत जे मथां रुगो क्लिक करणो पवंदो। त हाणे तव्हांखे असां हिन सेटिंग में वठी था हलूं। पैगाम क़ुरान जी सेटिंग आसान आहे, हिन खे थोरो सम्झो, इंशाअल्लाह तव्हांजे लाइ आसानी थींदी। हिन जे मथां क्लिक करियो। हाणे अव्हां ॾिठो त तव्हांजे साम्हूं मुकमिल 15 तर्जुमा जेकी क़ुरान मजीद जा मुख़्तलिफ़ उलमा कराम जा थियल आहिनि सभिनी जा खुली आया। हाणे उन्हनि जे साम्हूं जेकॾहिं तव्हां टिक कंदव त उहो तर्जुमो तव्हां वटि पहुची वेंदो। हाणे हिननि खे जेकॾहिं मां सभिनी जे मथां टिक कयां थो, तक़रीबन ही 15 तर्जुमा आहिनि। इंशाअल्लाह असां इन सभिनी उलमा कराम जे तर्जुमनि खे तव्हांजे सम्झाइण जे लाइ सभिनी जे मथां असां टिक कयूं था। जीअं समूरा तर्जुमा असां हिकिड़ी आयत जे साम्हूं पढ़ी सघूं। मसलन जेकॾहिं असां हिकु आयत पढ़ंदासीं ऐं उन जे मथां क्लिक कंदासीं त उन आयत जो 15 उलमा कराम खां तर्जुमो हेठि लिखियलु हूंदो, जेको असां मुख़्तलिफ़ मसलक ऐं उन खां अलावा जेकी असांजा पसंदीदा उलमा कराम आहिनि उहे असां ॾिसी सघूं था। जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे त तव्हां दिलबर साईंअ जे तर्जुमे ते क्लिक कयो, सिर्फ़ु तव्हांजे साम्हूं उहो ईंदो। जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे त अल्लामा अब्दुल वहीद जान सरहंदी जो तर्जुमो तव्हांजे साम्हूं ईंदो, उन जे साम्हूं क्लिक कयो। जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे त ताहिरुल क़ादरीअ जो तर्जुमो असां ॾिसूं त तव्हां उन जे साम्हूं क्लिक कंदव, उहो तव्हांजे साम्हूं ईंदो। जेकॾहिं तव्हां चवंदव त अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी जो तर्जुमो खुली अचे, तव्हांखे उन जे साम्हूं क्लिक करणो पवंदो। अहिड़ी तरह सां जंहिं उलमा कराम जो तर्जुमो तव्हां पाण पढ़णु पसंदि कंदव उन खे तव्हां क्लिक कंदव ऐं जॾहिं तव्हां उन खे क्लिक कंदव त उहो तव्हांजे साम्हूं खुली ईंदो। जेकॾहिं 5 उलमा कराम खे तव्हां क्लिक कंदव, 5 तर्जुमा तव्हांजे साम्हूं खुली ईंदा। जेकॾहिं तव्हां याने असां हाणे 15 जेके बि तर्जुमा आहिनि 15 खे क्लिक कयो आहे, इंशाअल्लाह हिकु आयत जे साम्हूं उहे सभु 15 तर्जुमा असांजा खुली ईंदा। हाणे अचूं था असां नई सेटिंग ते। हेठि ॾिसो था तव्हां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे असां हे ॾिसो, पहिरियों त असां सभिनी जे मथां
टिक करे विया आहियूं। हाणे असां सेटिंग में ईंदासीं। असां फ़ॉन्ट नंढो हुजे वॾो हुजे, अखर जेतिरो असांजी नज़र में सुहिणो लॻे, असां उन जी सेटिंग ओड़े तरीक़े सां वठंदासीं। जेकॾहिं असां नंढो अखर करणु चाहियूं था त नंढो थी वेंदो, जेकॾहिं असां वॾो अखर चाहियूं था त हिन लकीर खे छिकणो पवंदो ऐं असांखे ओतिरो अची वेंदो, तांजो असां चश्मे लॻाइण खां सवाइ बि आसानीअ सां पढ़ी सघूं। उन जे लाइ हिकिड़ी लकीर अरबीअ जे लाइ मौजूदु आहे ऐं ॿी सिंधीअ जे लाइ। इनशा अल्लाह तव्हां इहे जेकॾहिं सेटिंग पूरी तव्हां पंहिंजे सेटिंग जे मुताबिक़ ठाहे ऐं तव्हां अखर बीहारींदव, तव्हांखे पढ़ण में आसानी थींदी। हाणे असां हलूं था वापसि फ़हरिस्त में। हाणे असां अलहम्द शरीफ़ सूरत फातिह खोली आहे, उन जे पहिरीं आयत ते असां क्लिक कंदासीं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे असां इन जे मथां क्लिक कयूं था। हाणे ॾिसो, सभु जन जन तर्जुमनि ते मां क्लिक कयो, सभु खुली आया। असां समूरा बा आसानी हिकु आयत पढ़ी उन जा 15 तर्जुमा पढ़ी सघूं था। दोस्तो, ही तमामु बहितरीन पैगाम क़ुरान आहे। ही पाण बि पढ़ो, पंहिंजी मोबाइलनि में इंस्टॉल कयो, हर जॻह ते तव्हां पढ़ी सघो था। सफ़र में हुजो, मुसाफ़िर हुजो, घर में हुजो, बासानी तर्जुमे सां पढ़ी सघो था। हिन खे ख़ूब शेयर कयो। जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान भाउ हीअ इंस्टॉल कई पंहिंजी मोबाइल में त इंशाअल्लाह तव्हांखे बि सवाब मिलंदो रहंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।